अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी आबाद गार वीडियो सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो बका मोहम्मद बोज़दार। दोस्तों, ज़मीननि ते मौजूदु आहियूं। कणिक जो फसल माशाल्लाह तमामु बहितरीनु पोज़ीशन ॾेखारे रहियो आहे पंहिंजो। दोस्तों, हिन ज़मीन में हिकु यूरिया उन सां गॾोगॾु ज़िंक इस्तेमालु थियल आहे, जेको आहे त ॿोरी एकड़ जे हिसाब सां। उन सां गॾोगॾु सजेंडा कंपनी जो नया ज़िंक प्लस भी उहो भी इस्तेमालु थियल आहे। नया ज़िंक प्लस जो ये कलियूं पिया आहिनि जेके इस्तेमालु थियल आहिनि। दोस्तों, माशाल्लाह बहितरीनु पोज़ीशन में कणिक बीठो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो, माशाल्लाह सुठे पोज़ीशन में आहे कणिक, काफ़ी बहितरीनु आहे। हिन महिल हाणे हिन जे ॿीहर यूरिया जो प्रोग्राम तमामु जल्दी सुभाणे या ॿिए ॾींहुं थींदो इंशाअल्लाह। हिन जे लाइ भाण मौजूदु आहे। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको जिन्स ॿिज जेको इस्तेमालु थियल आहे कलंदर कंपनी वारनि जो, जेको आहे त जिन्स अब्दुल सत्तार आहे। तमामु बहितरीनु माशाल्लाह, तमामु बहितरीनु फोटो बि ज़बरदस्त आहे। हाणे हिनखे जेको आहे त गाह हिन में काफ़ी फुटियल आहे, बहरहाल स्प्रे ज़रूरत आहे। पोइ इहो ॾिसूं था त गाह जो स्प्रे हिनखे अॻु में कराइजे या बाद में कराइजे। गाह ज़मीन में थियो आहे, बाक़ी हिन जे लॻोलॻि बने सां गॾु जेको परियां जेको ज़मीन आहे मुंहिंजो, उन में गाह न आहे, छो त हिन दफ़े मां कल्टीवेटर जा 2 हर हणी उन खां बाद में जेको आहे त ब्लेड सां ड्रेसी करे पोइ उन जे मथां जेको आहे त नाली हर कयो आहे। तंहिंजे करे उन में गाह कान्हे को, बाक़ी हिननि में जेके सिर्फ़ु नाली कयल आहिनि, इन्हनि में जेको आहे त गाह थियो आहे। माशाल्लाह ॾिसी रहियो, बहितरीनु पोज़ीशन आहे। हिनखे पाणी बि हिकु अची वियो आहे। असां जो सिस्टम हूंदो आहे, ज़मीन खे ॾिसंदा आहियूं, ॿीहर जे पाणीअ जी ज़रूरत पवंदुसि त हिकु पाणी हिनखे ॿीहर बि ईंदो, जे ज़रूरत न पवंदुसि त पोइ वरी पाणी हिनखे कोन ॾिबो। बहरहाल माशाल्लाह कणिक ज़बरदस्त पोज़ीशन में बीठो आहे।